नाज़रीन अवांखे ख़बर ॾियूं पिया त पीरवसण में उरड़ीअ ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक 4 ॿारड़ा फोत थी विया आहिनि। ॻोठ रसूल बख़्श जमाली में उरड़ीअ विघे वधीक 4 ॿारड़ा फोत थी विया आहिनि। 4 महीननि जो फैसल जमाली बिस्मा 3 सालनि जी कुलसूम ऐं ॿिया उरड़ीअ विघे ॿार फोत थी विया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ में केतिरा ई ॿार उरड़ीअ में मुब्तला आहिनि। वैक्सीनेशन शुरू कई वञे। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया पीरवसण में उरड़ीअ विघे ज़ाब्तो न अची सघियो आहे। जन त उरड़ीअ विघे 4 ॿार फोत थी विया आहिनि। ॻोठ रसूल बख़्श जमाली में उरड़ीअ विघे वधीक 4 ॿारड़ा फोत थी विया आहिनि। 4 महीननि जो फैसल जमाली बिस्मा 3 सालनि जी कलसूम ऐं ॿिया 4 ॿार उरड़ीअ में फोत थी विया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ में केतिरा ई ॿारड़ा उरड़ीअ में मुब्तला आहिनि। वैक्सीनेशन शुरू कई वञे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया पीरवसण में उरड़ीअ ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक 4 ॿारड़ा फोत थी विया आहिनि। अवांखे ॿुधाईंदा हलूं त ॻोठ रसूल बख़्श जमाली में उरड़ीअ विघे वधीक 4 ॿारड़ा फोत थी विया आहिनि। 4 महीननि जो फैसल जमाली बिस्मा 3 सालनि जी कलसूम ऐं ॿिया ॿार उरड़ीअ विघे फोत थी विया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ में केतिरा ई ॿारड़ा उरड़ीअ में मुब्तला आहिनि। वैक्सीनेशन शुरू कई वञे। नाज़रीन अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया पीरवसण में उरड़ीअ ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक 4 ॿारड़ा फोत थी विया आहिनि। ॻोठ रसूल बख़्श जमाली में उरड़ीअ विघे वधीक 4 ॿारड़ा फोत थी विया आहिनि। 4 महीननि जो फैसल जमाली बिस्मा 3 सालनि जी कलसूम ऐं ॿिया ॿारड़ा उरड़ीअ विघे फोत थी विया आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ में केतिरा ई ॿारड़ा उरड़ीअ में मुब्तला आहिनि ऐं वैक्सीनेशन शुरू कराई वञे। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया पीरवसण में उरड़ीअ ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक 4 ॿारड़ा फोत थी विया आहिनि। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया पीरवसण में उरड़ीअ ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक 4 ॿारड़ा फोत थी विया आहिनि। ॻोठ रसूल बख़्श जमाली में उरड़ीअ विघे वधीक 4 ॿारड़ा फोत थी विया आहिनि।